हिनमल हिन कंडीशन में अज जे ॾींहं में जीअं भगवान रखियो आहे उन में संतोष कयो। ग़रीबनि जा बि कम थींदा आहिनि, ग़रीबनि जी बि शादियूं थींदियूं। हिकिड़े गांव में मां अचां पियो काथों त ॾाढो बढ़िया नज़ारो ॾिठो। साइकिल ते घोट राजा वञे पियो, चओ हरे राम। कंहिं ते पियो वञे? ऐं असांजे सिंधी समाज में शादी आहे, कर्जा खणंदा, प्लाट विकिणंदा, हीअं कर हूअं कर, हितो करिणो आहे। भैया ईअं थोरी आहे, ॾियणी वठणी आहे। अरे अम्मा तोखे छा करिणो आहे? तोखे जंहिं हाल में भॻवानु रखियो आहे उन में कर। कोई ग़रीब आहे, उहो अगरि कर्ज खणी करे शादी थो करे त उहो बि अपराध थो करे। ऐं कोई ॾाढो संपन्न माण्हू आहे ऐं उहो खुले दिलि सां बढ़िया भंडारा नथो करे, सेवा नथो करे, त उहो बि अपराधी आहे। भॻवान जंहिंखे जंहिं व्यवस्था में रखियो आहे उहो उन जो उपयोग करे। चओ हरे राम। भाई भगवान जंहिं हालत में रखियो आहे तव्हां उनखे ॾिसो न, तव्हां छो था ॾिसो ॿियनि खे? ॿिया कीअं था कनि पिया, हिन छा कयो? हाणे वॾा वॾा पैसे वारा आहिनि, समाचार आयो त मुंहुं दिखाई में करोड़े रुपया ॾींदा आहिनि। हा, ॿार ॼायो मुंहुं दिखाई, वठि भैया एतिरा करोड़, वठि सोन जो हार। कई त अहिड़ा आहिनि वीचारा, उन्हनि खे बि ॾिसो। तव्हांखे भॻवानु 100 रुपए जे लाइक़ु रखियो आहे त तव्हां उन करोड़ वारे खे छो था ॾिसो? 10 रुपया वारो नज़र नथो अचे? अरे उहो 10 रुपया उनजे लाइ करोड़ जे बराबरि ई, जे करोड़ रुपयो ॾिनो आहे, इहो छो था सोचो तव्हां? हुन जेके 10 रुपया ॾिना आहिनि वीचारे, उन सम्झो पंहिंजी कमाईअ जी महिनत जो पसीनो वाहे करे हिकिड़ो अंश तव्हांखे ॾिनो आहे। उन जा 10 रुपया उन खां वधीक क़ीमती आहिनि जंहिं करोड़ ॾिनो आहे। बाक़ी सत्संग छा कयोसीं असां? कॾहिं बि कर्जा खणी करे इहे फालतू कम न करणु खपनि। जंहिं हालत में भॻवानु रखियो आहे, भंडारो करिणो आहे, केवल दाल चांवर जो बि भंडारो थी थो सघे पियो, बढ़िया। ज़रूरी आहे कि तव्हां 36 व्यंजन कयो। चओ हरे राम। ब्राह्मण देवता जो ख़र्च न ईंदो आहे शादी करण जो, ख़र्चा दिखावे जा मारींदा आहिनि, यादि रखिजो। ब्राह्मण देवता घणो वठंदो वीचारो, ॿुधायो? ख़र्च त ॿियनि ते लॻंदा, बैंड बाजनि ते लॻंदा, वॾा हॉल बुक कंदो उन जा लॻंदा, वॾा वॾा कैटरस ईंदा, लखे रुपया उन जो बिल ईंदो, उन ते ईंदा। सादा जीवन उच विचा। वॾाई इन्हनि जी थोरी आहे, वॾाई त भॻवान जी भक्तीअ जी आहे। सीताराम 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 कहिए जाही विधि राखे राम, राधे श्याम कहिए जाही विधि राखे श्याम। हाणे जो वीचारो जेको साइकिल ते वञे पियो घोट राजा, उहो सोचे मां कार वठंदुमि त ज़िंदगी भर कुंवारो रहिजी वञे, पोइ शादी न थिया हुनजी। चओ हरे राम। कम त सिद्ध करण सां मतिलबु आहे, कम थी वञे। चओ जय श्री कृष्ण। कॾहिं बि दिखावे में न अचो भाई। हुन तव्हांखे केतिरो ॾिनो इन सां कुझु मतिलबु न आहे, तव्हां केतिरो ॾेई था सघो उन सां मतिलबु आहे। तव्हां पंहिंजी गोथड़ी ॾिसो, पंहिंजी तिजोरी ॾिसो, पंहिंजी मुट्ठी ॾिसो, ॿियनि खे न ॾिसो, कॾहिं बि न ॾिसो। ख़ुशि रहो बसि। प्रेम सां 2 मिठा ॿोल ॻाल्हाईंदव, माण्हू त उन में ख़ुशि थी वेंदा आहिनि। आदर कंदव, अखियुनि सां स्वागत कंदव, पोइ तव्हां कुझु बि खारायो, ॾाढो सुठो आहे। चओ हरे कृष्ण। हे हरे श्री कृष्ण गोविंद। अच्छा, संपन्न माण्हू न करे त उहो बि ग़लति आहे। हाँ, सोचो कल्पना कयो कि अरबपति माण्हू आहे, अरबपति, ऐं वीचारो दाल चांवर करे ऐं खिचड़ी करे छॾे, भाई थी कढ़ी चांवर खाई वञो, हा, त उहो बि ग़लति आहे। माण्हू केॾी उमेद रखींदा उन मां त हे त सभिनि खे सुठा प्रेजेंट ॾींदो, सुठो भोजन कराईंदो, सभिनि खे इनवाइट कंदो। त जंहिंखे भॻवानु जंहिं व्यवस्था में रखियो आहे उहो दिलि खोले करे उन अनुसार जिए। बाक़ी त राम नाम ही सार है, बाकी सब बेकार है।